मोबाइल फ़ोन वक़्त जी अहम ज़रूरत आहे। उन जा केतिरा ई फ़ाइदा बि आहिनि। घणो करे नौजवान पंहिंजी स्मार्टफ़ोन जो इस्तेमालु स्कूल में सुठी कारकर्दगीअ में मदद वठणु, तख़लीक़ी कमनि लाइ हुनर सिखणु ऐं आलमी राब्तनि जी वेबसाइट्स ते ॿियनि सहूलियतुनि मां फ़ाइदो वठण लाइ बि कंदा आहिनि। अॼुकल्ह तरक़ी याफ़्ता मुल्कनि में तक़रीबन 95% माण्हू मोबाइल फ़ोन जो ज़रूरु इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो उन ते तहक़ीक़ूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मोबाइल फ़ोन जे फ़ाइदनि तोड़े नुक़साननि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तहक़ीक़ूं थियूं आहिनि ऐं हिन भेरे कयल सर्वे में इहो पतो लॻायो वियो आहे त छा मोबाइल फ़ोन खां सवाइ रहंदड़ माण्हू वधीक ख़ुशि महसूस कंदा आहिनि। अहिड़ी सर्वे अमरीकी थिंक टैंक पीओ रिसर्च सेंटर तरफ़ां कराई वई आहे। सर्वे में अमरीकी शहरियुनि जे 3 हिसे जो इहो चवणु आहे त जॾहिं हिननि वटि मोबाइल फ़ोन नाहे हूंदी त हू वधीक ख़ुशि रहंदा आहिनि या वधीक पुरसुकून महसूस कंदा आहिनि। उन खां अॻु कैलिफोर्निया ऐं न्यूयॉर्क समेत ॿियनि रियासतुनि इंस्टाग्राम ऐं फेसबुक जे मालिक कंपनी मेटा प्लेटफॉर्म इनकॉर्पोरेशन ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। केस में चयो वियो हो त मेटा इनकॉर्पोरेशन पंहिंजे प्लेटफॉर्म ते अहिड़ा फीचर्स ॼाणी वाणी शामिल कया आहिनि जेके ॿारनि खे हुन जो आदी बणाइनि था ऐं इन सां नौजवान नस्ल जो नुक़सान ऐं ज़हनी सिहत मुतासिर थिए थी। जेतोणीकि इहा सर्वे अमरीका में थी आहे, इन जा नतीजा अमरीकी डेटा ते ॿधल आहिनि, पर सॼी दुनिया में मोबाइल फ़ोन ते सोशल मीडिया जो इस्तेमालु हिकु आदत बणिजी वियो आहे। मोबाइल फ़ोन जा केतिरा ई इस्तेमाल आहिनि, पर पाकिस्तान में बि इन ॻाल्हि ते बहस थींदा रहिया आहिनि त टिकटॉक नौजवान नस्ल लाइ सुठो प्लेटफॉर्म नाहे, छो त टिकटॉक वीडियोस ठाहिण जे करे अणवणंदड़ वाक़िया पेश अची चुका आहिनि। टिकटॉक ते मशहूरी माणण जे चकर में साड़ पैदा थींदो आहे। इन ई साड़ में दोस्तनि हथां दोस्तनि जे क़त्ल जा केतिरा ई वाक़िया थी चुका आहिनि। सर्वे में इहो बि ॼातो वियो त कुझु माण्हू मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु महदूद अंदाज़ में करे रहिया आहिनि। उहे सोशल मीडिया बि इस्तेमालु कनि था ऐं मोबाइल फ़ोन जा फ़ाइदा बि हासिल कनि था, जॾहिं त खेनि मोबाइल फ़ोन जी आदत बि नाहे। इहे माण्हू मोबाइल फ़ोन खां सवाइ बि रही सघनि था। हीउ सर्वे इन ॻाल्हि ॾांहुं इशारो करे थो त मोबाइल फ़ोन फ़ाइदे जी शइ आहे, उन खे नुक़सान बदिरां फ़ाइदे लाइ इस्तेमालु करणु घुरिजे। इन लाइ वालिदेन ते बि इहा ज़िमेवारी लागू थिए थी त हू पंहिंजे ॿारनि खे मोबाइल फ़ोन जे हाकारी ऐं नाकारी इस्तेमाल खां आगाह कनि।